अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जर जराटिन अंगड़ा खूरीअ खाइन खिल माओ मारींदम उन जा अॾिया माग महल कयाऊं कान कहल अदियूं अब्दुल लतीफ़ चए। भला रे भिट धणी जे भला रे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुचे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 15 जनवरी छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो सुख सलामती सां हुजो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो जिते बि वसो साॻिड़नि झाॻिड़नि ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। अॼोके प्रोग्राम में असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं जग जहान जूं ख़बरूं उन सां गॾोगॾु किताब सिंधु जूं सल्तनतूं जी 61 क़िस्त सॼी जमार पोरितल लाइ जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब सिंध जी शागिर्द तहरीक जी 3 क़िस्त बि प्रोग्राम जो हिसो हूंदी जॾहिं त नाम्यारे इनकलाबी शाइर सरकश सिंधी जी शाइरी ऐं किताब तारीख़ जा रींदड़ मां रूसो जो तारुफ़ अवां जी ख़िदमत में पेश कयो वेंदो। उन सां गॾोगॾु असीं सिंध जे ज़िलनि जी तारीख़ बाबति पिणु मवाद शामिल कंदासीं। सभ खां पहिरियां प्रोग्राम में शामिल करियूं था ख़बरूं। सिंध ऐं बलूचिस्तान मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन अञा ताईं बाज़ियाब थी नाहिनि सघिया जॾहिं त क़ौमी कारकुन जी आज़ादी लाइ सियासी समाजी ऐं अदबी धुरियुनि पारां एहतजाजी तहरीकनि जो सिलसिलो पिणु जारी आहे। कराची खां लाड़काणे सखर ताईं सखर खां वेंदे कोयटा ताईं मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ मुज़ाहिरा थींदा था रहनि। रियासती इदारनि हथां खंभे गुम कयल सदाम शर अयाज़ लतीफ़ उमर शर अयूब कांधड़ो इंसाफ़ दायो अलाह वधायो महर सागर सईद गाॾही ऐं ॿिया केतिरा ई कारकुन लापता आहिनि। संदन आज़ादी लाइ काल्ह बि पका चांग में एहतजाजी कैंप क़ाइमु कई वई। 14 ॾींहं बि एहतजाज जो सिलसिलो जारी रहियो। एहतजाज दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे वकार कोरी इम्तियाज़ शर लाल बख़्श शर ऐं ॿियनि चयो त दुनिया जा बाज़मीर इदारा हिननि मज़लूमनि जी आवाज़ ॾांहुं ध्यानु ॾियनि। सदाम शर उमर शर अयूब कांधड़ो इंसाफ़ दायो अलाह वधायो महर ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। हुननि चयो त क़ौमी कारकुननि जी आज़ादी ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। नसीराबाद में वहशी जवाबदारनि ज़ुल्म जी इंतहा कंदे मासूम नीगर खे ज़्यादती बाद घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल करे लाश कॉलेज में उछलाए छॾियो। नसीराबाद जी गवर्नमेंट डिग्री कॉलेज जी नर्सरी मां मासूम नीगर जो लाश मिलियो। पुलिस कॉलेज जी नर्सरी में पहुची मासूम नीगर जो लाश तहवील में वठी रूरल हेल्थ सेंटर पहुचायो जिते मासूम नीगर जी सुञाणप नवीद अली पुट हुसैन बख़्श बिरोही तौरु थी। नीगर जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर ॿुधायो त नीगर खे बदफ़ैली करण बाद खेसि घुटा ॾेई बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। वधीक तस्दीक लाइ जुज़ा लेबार्टरी ॾांहुं मोकिलिया आहिनि। नीगर जी नानी ॿुधायो त शाम जो नवीद अली घर खां गुम हो। माइटनि खां पुछा ॻाछा कई हुई। सुबुह जो डिग्री कॉलेज मां लाश मिलण जी इतलाह ते इस्पताल पहुतासीं त उते नवीद अली जो लाश पियल हो जॾहिं त हिन वक़्त ताईं वाक़े जी जांच में का बि अॻभराई थी नाहे सघी न वरी का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। कंदकोट में पलाल खे बाह ॾियण जे इल्ज़ाम हेठि 2 गभरू भाइरनि खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। चाकराबाद वेझो मामूली ॻाल्हि तां चाचे मिर्ज़ादे फायरिंग करे 2 भाइटनि खे क़त्ल करे छॾियो। 2 भाइरनि कंबीर ऐं यासीन भंगवार खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो जॾहिं त मक़तूलनि जो हिकु भाउ बशीर भंगवार ऐं महिमान
अब्दुल वहीद ज़ख़्मी थी पिया। कड़ियो गहवर में क़ौमी अवामी तहरीक पारां शहीद फाज़ल राहू जी वरसी जे मौक़े ते जलसो कयो वियो, जंहिंखे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त फाज़ल राहू सूर्याई सचाई ऐं सरवेची सां जदोजहद जो नालो आहे। शहीद अवाम फाज़ल राहू अज़मतनि जो ऊचो मीनार आहे, जंहिंजी रोशनी मज़लूम ऐं हिसिल इंसाननि लाइ हिकु सूंहें जियां रहनुमाई करे थी ऐं खेनि पंहिंजे दग ऐं मंज़िल ते पहुचाए थी। फाज़ल राहू उमेद, यकीन ऐं वॾो हौसलो हो। हुन सॼी ज़िंदगी ज़ुल्म ख़िलाफ़ जंग कई। पोइ उहा जंग ज़ालिम वरेरा शाही ख़िलाफ़ हुजे, पुलिस ऐं कोर्टनि में थींदड़ नाइंसाफ़ी ख़िलाफ़ हुजे, शागिर्दनि जी आमरियत ख़िलाफ़ वेड़ हुजे, सिंध जूं बनियूं नामनिहाद नीलामी वसीले फॿाइण, वोटर लिस्टूं सिंधी में ठाहिण, सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली बणाइण ऐं सिंधी ॿोली ख़िलाफ़ कयल फ़सादनि जी बाह में साड़ियल सिंधियुनि जे बचाव, जमहूरियत जे नाले में मढ़ियल आमरियत ख़िलाफ़ मज़लूम क़ौमुनि जा हक़ बचाइण, फ़ौजी आमरियत आलमी साम्राजी क़ुवतनि जे ॾाढाइनि ख़िलाफ़ ऐं मज़लूम माण्हुनि जे हक़नि जे लाइ डिघी जदोजहद कई। अयाज़ लतीफ़ वधीक चयो त सिंध जेका माउ जीजल आहे, धरती जेको वतन आहे, उनखे पीपल्स पार्टी वारा बाज़ार जो वखर सम्झी खपाइनि पिया ऐं उनजे बदिले में इक़्तिदार वठंदा अचनि पिया ऐं हाण बि वठनि पिया। जीअं बदे में संग ॾिबा आहिनि, ईअं ई धरती जो सौदो करे इक़्तिदार वठनि पिया। ज़रदारी ऐं इमरान ॿई गॾु आहिनि ऐं अॻे ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ गॾु हुआ ऐं 1988 में इसाक़ ख़ान, असलम बेग ऐं पीपल्स पार्टी गॾु हुआ ऐं उन्हनि खे जमहूरियत जा ॿिला ॾिना विया। ऐं जॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत हुई त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत ते का बि पुछा गाछा न हुई, ऐं जॾहिं ज़रदारी सदर हो त पंजाब में नवाज़ शरीफ़ खां का बि पुछा गाछा न हुई, ऐं जॾहिं हाणे इमरान ख़ान ॿेट पियो खणे, उहो पीपल्स पार्टी जी रज़ामंदी सां पियो खणे। जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मज़हर राहूजो, अशरफ पलीजो, असगर नोतकाणी, ज्ञानचंद महेश्वरी, राहिला भुट्टो, अनवर नुहाणी, हनीफ़ बागराणी, बचल अहमदाणी, साथी मुस्तफ़ा निज़ामाणी, निसार भुरगड़ी, शौकत नुहाणी, सग़ीर निज़ामाणी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। कोटड़ी में बुनियादी सहूलतनि जी अणहूंद ख़िलाफ़ क़ौमी अवामी पार्टी पारां एहतिजाजी धरणो हंयो वियो। अब्दुल सत्तार लोहर, अयाज़ सांद ऐं ॿिनि जी अॻवाणी में एहतिजाज कयो वियो। अॻवान चयो त पोपट ॻोठ में पीअण जी पाणी समेत समूरियूं बुनियादी सहूलतूं अणलभ आहिनि। पीअण जे पाणी खां महरूम करे टैंकर माफ़िया खे हथी ॾिनी पई वञे। गाढ़ो में भारतीय नेवी हथां गिरफ़्तार मुहाणनि जे वारसनि एहतिजाजी धरणो हंयो। उन मौक़े ते अॻवान चयो त तमामु मिसकीन माण्हू आहियूं, असांजो गुज़र सफ़र मच्छी जो शिकार करण ते आहे। आमना, फातिमा, सकीना ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असांजा मुहाणा हिकु हफ़्तो पहिरीं भारतीय नेवी हथां गिरफ़्तार थी विया आहिनि, जंहिं सबबु घर में कोहराम मतल आहे। मासूम बचड़ा फाकाकशी ते मजबूर आहिनि। भारत में क़ैद थियल ग़रीब मुहाणनि जी आज़ादी लाइ फ़ौरी तौरु क़दम खंया वञनि। ख़ैरपुर में जस्कम जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरमैन अमजद ख़ान मैसर जी सदारत हेठि अमन कॉन्फ्रेंस थी गुज़री, जंहिंमें STP अॻवान ख़ान शफ़क़त महर, JUI अॻवान सनाउल्लाह जमाली, जस्कम जे मरकज़ी अॻवान अयाज़ हुसैन कोराई, फंक्शन लीग जे अॻवान ऐं वकील शमसुद्दीन लाड़क, SUP अॻवान फ़याज़ हुसैन खमीसाणी, वाइस ऑफ ख़ैरपुर जे अॻवान निसार अहमद सूमरो, वकील अॻवान सैयद कुर्बान अली शाह, मोहम्मद आकिल, नज़ीर अहमद उलरो, फ़कीर सलीम कादरी, लाला मोहम्मद बख्श मुग़ल, हाजी मुनीर बलोच ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अमजद ख़ान मैसर ख़िताब कंदे चयो त ख़ैरपुर में क़बीलाई खूनी रांदि मुसलसल 40 सालनि खां जारी आहे, जंहिंमें हज़ारे सिंध जा कूंदर कुठा विया आहिनि। सॼो ज़िलो बदअमनी जे वर चढ़ियल आहे। उन सॼी पीड़ा में ख़ैरपुर जा 2 सियासी हाउस, जिन जो तय थियल आहे त DC हिकु हाउस जो हूंदो त SP ॿिए हाउस जो हूंदो। उन्हनि सियासी हाउसनि गुज़िरियल 40 सालनि में कॾहिं त क़बीलाई झेड़नि खे टारण में को बि किरदारु अदा नाहे कयो। उन्हनि रुॻो इक़्तिदार जा मज़ा माणिया आहिनि। क़बीलाई झेड़नि खे टारण लाइ शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं शहीद ख़ालिद महमूद सुमरो किरदारु अदा कंदा रहिया। हाणे उन्हनि जा फ़र्ज़ंद सनान ख़ान कुरैशी ऐं राशिद महमूद सुमरो सिंध जे हक़नि लाइ
विढ़ंदा। कराची जे रोडनि ते सिंधी माण्हुनि जे नालनि जा बोर्ड लॻाइण लाइ कोशिशूं जारी आहिनि। सिंध सागर पार्टी सिंध सुजागी फोरम पारां कराची में रोडनि ते रखियल नाला मिटिजी या ॼाणी वाणी मिटाए छॾिया विया आहिनि। तिन जी बहाली लाइ कोशिशूं तेज़ कयूं वियूं आहिनि। इन सिलसिले में हाफ़िज़ सिकंदर तुनीअ लिखियो आहे त असीं KMC इंतज़ामिया सां लिख पढ़ करे नाला बहाल कराइण जी कोशिश करे रहिया आहियूं। इन सिलसिले में सिंध सुजागी फोरम जो अॻवान सारंग ताज जोयो ऐं सिंध सागर पार्टी जो सेक्रेटरी जनरल यानी आऊं हाफ़िज़ सिकंदर तुनियो गॾिजी KMC एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब ऐं कमिश्नर KMC सां रूबरू मिली खिन ज़ुबानी लिखत में चयोसीं त सिंध जी तारीख़ साज़ माण्हुनि जा नाला जेके रोडनि ते लिखियल ऐं सरकारी रिकॉर्ड में पिणु मनसूब आहिनि से नाला मिसारिया विया आहिनि। तिन खे ॿीहर वॾनि तख़्तियुनि ते लिखी ऐं सीमेंट जे बोर्डनि ते लिखी निर्वार कयो वञे। मुर्तज़ा वहाब दरख़्वास्त वठी कमिश्नर KMC खे ॾिनी। असांखे उहा कापी वसूल करण जी सही करे ॾिनी। कमिश्नर खे चयो वियो त हीअ नाला ॿीहर आवीज़ा कया वञनि। जंहिं चयो त बिल्कुलु KMC उहो कमु कंदी। उनखां सवाइ इस्लामिया कॉलेज मज़ार जनाह जे पोयां वींदड़ जेल रोड ते पिणु सिंधी अॻवान जे नाले सां के रोड हुआ जिन मां ख़ान साहिब ग़ुलाम रसूल जतोई शायदि ही अॻूणे वॾे वज़ीर ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जो वालिद साहिबु हुयो। उनजी तख़्ती ॻोल्ही पर नज़र न आई। जिते उहा तख़्ती लॻल हुई उते जमायत इस्लामी जी आफ़ीस नज़र आई। ॿिए रोड ते हिकु मस्जिद पिणु नज़र आई। शायदि उन्हनि उहे तख़्तियूं हटाए छॾियूं हुजनि। मूं इन बाबति अवामी आवाज़ में मज़मून पिणु लिखियो हुयो त जतोई साहिब जो फ़र्ज़ंद MPA सिंध आहे। हू पंहिंजे ॾाॾे जे नाले वारी तख़्ती ॿीहर लॻाइण जी कोशिश करे। पर वॾा ॿार क़ौमी विरसनि खे अहमियत नाहिनि ॾींदा। जंहिं करे उहा तख़्ती ऐं के ॿियूं तख़्तियूं गुम थी वियूं आहिनि। बाक़ी जेके तख़्तियूं लॻल हुयूं तिन जा फ़ोटो पिणु वरितमि जेके रखी रहियो आहियां। हिकु भेरो ॿीहर जतोई साहिब जी औलाद खे अर्ज़ु आहे त हू पंहिंजे ॾाॾे जे नाले रोड जी तख़्ती लॻाराए। दरख़्वास्त रिसीव थियण जी तारीख़ में कमिश्नर जे पीउ ग़लती कई आहे जो साल 2022 बदिरां 2021 लिखी वियो आहे। हीअ असां अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं ऐं हाणे तारीख़ जा वर्क वरायूं था। सोच वीचार जे सफ़र में अवां जी ख़िदमत में पेश कयूं था सिंध में ज़िलनि जी तारीख़। हीअ तारीख़ जा वर्क असां अव्हां लाइ चूंड कया आहिनि सोशल मीडिया तां। हिन जो उनवान आहे सिंध में ज़िलनि जी तारीख़। 1843 में जॾहिं सर चार्ल्स नेपियर मीरनि खे शिकस्त ॾेई सिंध ते कब्ज़ो कयो त हुन 57,532 चौरस मीलनि जी इराज़ी वारे हिन मुल्क खे 3 इंतज़ामी हिसनि में विरहाए छॾियो। हुन कराची, हैदराबाद ऐं शिकारपुर ते ॿधल 3 कलेक्टोरेट क़ाइमु कया। शिकारपुर कलेक्टोरेट में मौजूदा सखर, जैकमाबाद, कंबर, शहदादकोट, कशमोर ऐं घोटकी ज़िलनि जा समूरा इलाइक़ा ऐं दादू ज़िले जा कुझु इलाइक़ा जहिड़ोक ककड़, मेहड़, दादू, जोही ऐं सेवण तालका शामिल हुआ। हैदराबाद कलेक्टोरेट में नवाबशाह, नौशर फ़िरोज़ ज़िले समेत हैदराबाद ऐं थरपारकर जा समूरा इलाइक़ा शामिल हुआ। कराची कलेक्टोरेट जूं हदूं ठठे ऐं कोहिस्तान ऐं कोटड़ी तालकनि ताईं पखिड़ियल हुयूं, जिन में सन वारो इलाइक़ो बि अची थिए वियो। 1847 में जॾहिं नेपियर रिटायर थियो त सिंध खे बम्बई प्रेसिडेंसी सां मिलाए ज़ेली सूबनि जी हैसियत ॾेई हिकु कमिश्नर जे मातहत कयो वियो। पर उन कमिश्नर जा इख्तियार आम कमिश्नर खां घणो वधीक हुआ। तिन ॾींहनि में अपर सिंध, फ्रंटियर ज़िलो, जैकमाबाद ऐं थर ऐं पारकर जे नाले सां नवां ज़िला ठाहिया विया। मौजूदा सांगड़ ज़िलो उन वक़्तु थर ऐं पारकर ज़िले जो हिसो हो। अहिड़ी तरह 19वीं सदी जे ख़तमु थियण वक़्तु सिंध जा 5 ज़िला कराची, हैदराबाद, थर ऐं पारकर, शिकारपुर ऐं अपर सिंध फ्रंटियर ज़िला हुआ, जॾहिं त ख़ैरपुर जी अलॻि रियासत वारी हैसियत हुई। 20वीं सदी जी शुरूआति थींदे ई 1901 में शिकारपुर ज़िले खे विरहाए सखर ऐं लाड़काणे नाले सां 2 नवां ज़िला वजूद में आंदा विया। लाड़काणे ज़िले जूं हदूं दादू ज़िले ताईं पखिड़ियल हुयूं।
जॾहिं त शिकारपुर ज़िले खे सखर ज़िले में शामिल करे ज़िले हेडक्वार्टर में सखर में आंदो वियो। 1912 में हैदराबाद ज़िले जा के इलाइक़ा ऐं थर ऐं पारकर ज़िले जो सिंझोरो ऐं के ॿिया इलाइक़ा कढी नवाबशाह जे नाले सां नओं ज़िलो क़ाइमु कयो वियो। 1931 में ककड़, मेहड़, दादूअ, जोही ऐं सेवण तालुकनि खे लाड़काणे खां अलॻि करे ऐं महाल, कोहिस्तान ऐं कोटड़ी तालुकनि खे कराची खां धार करे दादू ज़िले जे नाले सां नओं ज़िलो क़ाइमु कयो वियो। 1843 में सिंध जी जेका एराज़ी हुई उन में 1911 खां 1921 वारे अरसे में कुझु घटिताई आई जो 551 चौरस मेलनि जो सर यानी सिर क्रेक ऐं खोड़ी क्रेक वारो इलाइक़ो कराची ज़िले खां धार करे हिंदुस्तान जे कच्छ रियासत हवाले कयो वियो। 1936 में जॾहिं सिंध बम्बई खां अलॻि थी त उन वक़्तु सिंध जा 8 ज़िला हुआ, जिन में कराची, थर ऐं पारकर, हैदराबाद, नवाबशाह, दादू, लाड़काणो, सखर ऐं अपर सिंध फ्रंटियर शामिल हुआ। खैरपुर रियासत अलॻि हुई। 1936 में अलॻि सूबे वारी हैसियत बहाल थियण खां 1947 में निढे खंड जे विरहाङे ताईं सिंध जे इंतिज़ामी यूनिटनि में के ख़ासि तब्दीलियूं कोन आयूं। पर पाकिस्तान ठहण जे 1 साल अंदरि 23 जुलाई 1948 ते 812 चौरस मेलनि जो इलाइक़ो कराची वारे ज़िले मां कपे पाकिस्तान जे मरकज़ी इंतिज़ाम हेठि मुल्क जे गादी लाइ मख़सूस कयो वियो ऐं बाक़ी इलाइक़े खे ठठे ज़िले जो नालो ॾिनो वियो। कराची साॻिए वक़्तु सिंध जी गादी वारो शहर बि हो। निंढे खंड जे विरहाङे वक़्तु 3079 चौरस मीलनि जो इलाइक़ो जेको ऋण कच्छ सां मिलियलु हो सिंध खे मिली वियो। पर कराची खे छॾे सिंध जे ज़िलनि जो अंग वरी बि अठी रहियो। 1953 में उहो अंग नओं थी वियो जॾहिं नवाबशाह जा 2 तालुका शहदादपुर ऐं सिंझोरो ऐं पारकर ज़िले जा 2 तालुका सांगड़ ऐं खिपरो धार करे सांगड़ नाले सां ज़िलो वजूद में आंदो वियो। 1955 जो साल सिंध लाइ चङो साबित कोन थियो जो पाकिस्तान जे हुकुमराननि ओभर पाकिस्तान यानी मौजूदा बांग्लादेश खे इक़्तिदार खां महरूम रखण लाइ ओलह पाकिस्तान जे समूरनि सूबनि खे ख़तमु करे हिकु सूबो ठाहे छॾियो। वन यूनिट जो नज़रो खैरपुर रियासत ते बि किरियो जो उन जी अलॻि हैसियत खे ख़तमु करे हिकु ज़िले जो दर्जो ॾिनो वियो। उन नए इंतिज़ाम हेठि सिंध खे 2 डिवीज़ननि में विरहायो वियो। हिकु डिवीज़न हुई खैरपुर जंहिंमें अपर सिंध फ्रंटियर, सखर, लाड़काणो, नवाबशाह ऐं खैरपुर ज़िला शामिल हुआ ऐं उनजो हेड क्वार्टर बि खैरपुर में हो। ऐं ॿी डिवीज़न हुई हैदराबाद जंहिंमें दादू, हैदराबाद, ठट्टो, सांगड़ ऐं थरपारकर ज़िला शामिल हुआ। उन साॻे ज़माने में बलूचिस्तान जे उस्ता मोहम्मद ऐं झटपट तालुकनि ते मुश्तमिल नसीराबाद सब डिवीज़न जा इलाइक़ा सिबी ज़िले खां अलॻि करे अपर सिंध फ्रंटियर ज़िले में शामिल कया विया, जंहिंजो नालो उन खां अॻु मटाए जेकमाबाद रखियो वियो। होॾांहुं 1 फरवरी 1960 ते ठठे ज़िले जा 37 ॻोठ कढे कराची में शामिल कया विया, जॾहिं त 26 मार्च 1961 ते कराची खे बि वन यूनिट तहत ओलह पाकिस्तान में शामिल कयो वियो ऐं संस गादी वारी हैसियत ख़तमु थी वई। उन वक़्तु लसबेले ऐं कराची ते मुश्तमिल धार डिवीज़न ठाही वई। अहिड़ी तरह 1961 में सिंध अंदरि 3 डिवीज़नूं कराची, हैदराबाद ऐं खैरपुर हुयूं। 1968 में सिंध खे वरी नुक़सानु थियो जो बैनुल अक़वामी अदालत जे फ़ैसिले हेठि ऋण कच्छ वारी सरहद जो नए सिर तयन थियो ऐं थरपारकर ज़िले जा केतिरा ई इलाइक़ा हिंदुस्तान खे ॾियणा पिया। 1969 में वन यूनिट ख़तमु करण जो फ़ैसिलो थियो ऐं 1970 में उन फ़ैसिले ते अमल कंदे सूबनि जी हैसियत बहाल कई वई। साॻी तरह बलूचिस्तान जे सिबे ज़िले जा जेकमाबाद में शामिल कयल इलाइक़ा ऐं लसबेलो ज़िलो वापसि कया विया। डिवीज़ननि जो तइदादु साॻियो 3 रहियो। कराची डिवीज़न में हिकु ज़िलो हो जंहिंमें 91 ॻोठ ऐं 5 ॿेट बि शामिल हुआ। हैदराबाद ऐं खैरपुर डिवीज़ननि में 5 ज़िला जारी रहिया। अहिड़ी तरह उन वक़्तु सिंध में कुल 11 ज़िला हुआ। भुटे साहिब जी हुकूमत में 1975 में हैदराबाद ऐं ठठे ज़िलनि जा के तालुका कढे बदीन जो नओं ज़िलो ठाहियो वियो, जॾहिं त 1977 में सखर ज़िले जा इलाइक़ा कढी शिकारपुर जो नओं ज़िलो ठाहियो वियो, जंहिंसां ज़िलनि जो तइदादु वधी 13 थी वियो। 1972 में सिंध अंदरि डिवीज़नल सेटअप ख़तमु कयो वियो,
पर 1974 में वरी उनखे बहाल कयो वियो। बहरहाल ख़ैरपुर पंहिंजी हैसियत वञाए वेठी जो सखर खे डिवीज़न जो दर्जो ॾेई ख़ैरपुर मां डिवीज़नल हेड क्वार्टर बि सखर मुंतक़िल कयो वियो। उन अरसे में कराची खे 3 ज़िलनि ओभर ओलह ऐं ॾखण ज़िलनि में विरहायो वियो। 1980 वारे ॾहाके ताईं सिंध में उहे 3 डिवीज़नूं हुयूं जिन में ज़िलनि जो तइदादु ऐं विर्छ हिन रीति हुई। कराची, ओभर ओलह ऐं ॾखण ज़िला, हैदराबाद, ठट्टो, सांगड़, थारपारकर, दादू ऐं बदीन, ऐं सखर में जैकमाबाद, सखर, ख़ैरपुर, लाड़काणो, नवाबशाह ऐं शिकारपुर। अहिड़ी तरह कराची जे 3 ज़िलनि खे मिलाए कुल तइदादु 15 थी वियो। उन ॾहाके में अॻिते हली घोटकी ज़िलो ठाहियो वियो ऐं कराची में सेंट्रल ज़िलो ठाहे शहरी ज़िलनि जो तइदादु 4 कयो वियो। 80 वारे ॾहाके में ई अॻिते हली थारपारकर ज़िले जा के तालका अलॻि करे उमरकोट ज़िलो ठाहियो वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो जी पहिरीं हुकूमत में 1990 में नवाबशाह ज़िले जा के इलाइक़ा धार करे नौशहरो फिरोज़ नाले सां नओं ज़िलो क़ाइमु कयो वियो। 1993 में वरी कराची में मलीर ज़िलो ठाहे कराची जे ज़िलनि जो तइदादु 5 कयो वियो। अगस्त 2000 खां लाॻू मकानी इदारनि जे नाज़मनि वारे निज़ाम हेठि कराची जे ज़िलनि जी हैसियत ख़तमु थी वई हुई, पर 11 जुलाई 2011 ते जॾहिं उहो सरिश्तो ख़तमु थियो त कराची जा समूरा ज़िला वरी बहाल थी विया। 13 डिसंबर 2004 ते दादू ज़िले खे कटे जामशोरो ज़िलो ऐं 24 डिसंबर 2004 ते लाड़काणे ज़िले खे कटे कंबर शदाद कोट ज़िलो ठाहियो वियो। जॾहिं त जून 2005 में हिक धक सां हैदराबाद ज़िले खे टुकर करे मटियारी, टंडो अलहयार ऐं टंडो मोहम्मद ख़ान ज़िला ठाहिया विया। नाज़मनि वारे निज़ाम हेठि कमिशनरी वारो सिरिश्तो बि अगस्त 2000 में ख़तमु कयो वियो हो। तंहिं करे सिंध में का बि डिवीज़न कान रही। नेठि 11 जुलाई 2011 ते PP हुकूमत उन सरिश्ते खे बहाल कयो ऐं 5 डिवीज़नूं कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो ऐं मीरपुर ख़ासि कमु करणु लॻियो। हाणे जॾहिं PP हुकूमत 2 नयूं डिवीज़नूं ठाहियूं आहिनि त सिंध में उन्हनि जो अघु वधी 7 थी वियो आहे। 7 डिवीज़ननि मां बंभोर डिवीज़न ते अमल अञा ताईं न थी सघियो आहे, जंहिंजे करे 6 डिवीज़नूं ॻणिजनि थियूं। सिंध में हींअर कुल 30 ज़िला आहिनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिंध जे ज़िलनि जी तारीख़। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। सोच वीचार में हाण अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं उहा शाइरी जंहिंमें इनकलाब जा रंग बि आहिनि, जंहिंमें ख़ूबसूरतियुनि जो ज़िक्र बि आहे, जंहिंमें उदासी जो ओलड़ो बि आहे। जी हा, ख़ूबसूरत इनकलाबी शाइर सरकश सिंधी जी शाइरी। केॾो बेपरवाह थिए थो माण्हू मां अल्लाह थिए थो माण्हू, साॻियो माण्हू नौकर आहे काथे शहनशाह थिए थो माण्हू इल्म अमल सां बणिजे रहबर, या त वरी गुमराह थिए थो माण्हू, या त ख़ुशनि जी दुनिया में गुम थिए या दर्दनि जो दरिया थिए थो माण्हू। पंहिंजो पाण खे सम्झण ॼाणण वारो केॾो हक़ आगाह थिए थो माण्हू, दुनिया में ही रौनक ऐं रंगीनी ओज उरूज जो ठाह थिए थो माण्हू। फितरत आ महकूम त फितरत हाकिम, लाह नजे त बि लाह थिए थो माण्हू, प्यार करे बि त पूॼण जी हद ताईं बिगड़ण सां बंगाह थिए थो माण्हू। कोई माण्हू थिए थो नफ़रत लाइक़ु, कोई कंहिंजो साह थिए थो माण्हू। सरकश सच माण्हू थी पए, माण्हू जो वेसाह थिए थो माण्हू। सभिनी नालनि मां हिकु नालो वणंदो ई नाहे, जीअं को माण्हू बदअफ़ालो वणंदो ई नाहे। दुनिया जी सभु सूंहं वठी को आयो छो न हुजे, सख़्तु ज़ुबान ऐं हथ में भालो
वणंदो ई नाहे। सिक मंझां सो कोह लताड़े पुख़्तो आह मिलण, दोस्त जे दरवाज़े खे तालो वणंदो ई नाहे। सरमद छाहे दारा छाहे औरंगज़ेब, सरकारी तारीख़ हवालो वणंदो ई नाहे। हूं त ऊंदह अंध खां नफ़रत आहे सा आहे, विझ किरे ऐं थिए उजालो वणंदो ई नाहे। सरकश गदिलो सदिलो माण्हू भर में वेहारियो, सरकश गदिलो सदिलो माण्हू भर में वेहारियो, ज़हन न थिए शल कंहिंजो बालो वणंदो ई नाहे। साह खे वेसाह जूं सारूं हुयूं, दिलि जूं दीवारूं सॼूं ॾारूं हुयूं, लुड़क अहिड़े शख़्स जे आॾो किरिया, अणपढ़ियल जे हथ में अख़बारूं हुयूं। मौत खां पोइ कीन मूंखे सार जा, जेरे कयूं तारूं हुयूं। मुख़्तसर जीवन जे मक़्तल गाह में चाह खे नफ़रत ॾिनियूं हारूं हुयूं। सचाई साञह निंधड़का थी विया, कूड़ खे केॾियूं न आधारूं हुयूं। वक़्त जा चंबा उभा हा ऐं लथल, प्यार जे जज़्बनि जूं तहबारूं हुयूं। खाइजी अहसास विया समाज जा, सूफ़ हाया अंब जूं फारूं हुयूं। नाव कहिड़े सां सॾियूं तिनखे फ़क़िह, माठ मुंहुं ते रूह में खारूं हुयूं। मां मिलण आयुसि मगर इनकार जूं केतिरियूं ऊचूं दीवारूं हुयूं। शल उन्हनि वटि साह सरकश जो वञे, शल उन्हनि वटि साह सरकश जो वञे, ॿोलहा माखी संदियूं लारूं हुयूं। अड़ियो ज़िंदगी तुंहिंजो इहो कहिड़ो करम आहे, अड़ियो ज़िंदगी तुंहिंजो इहो कहिड़ो करम आहे। क़बर ते पियल गुलनि जहिड़ा न ख़ुशि आहियूं न ग़म आहे। पिरीं ताईं वञी पंहिंजा सनिहा कंहिं न पहुचाया, हवाउनि ते विझण बंदिश करम आहे या सितम आहे। वणे थो जीअं हुनखे तीअं थो वेठो करे दिलि सां, पतो नाहे त ही पंहिंजो वजूद आहे अदम आहे। लटा मेरा मिटी जहिड़ा ऐं उजरी दिलि कंवल वांगुरु, लटा मेरा मिटी जहिड़ा ऐं उजरी दिलि कंवल वांगुरु, असां वटि ऐं असांजे दोस्तनि वटि मुहतरम आहे। मुबारक खे चओ पंहिंजी मतां तारीख़ उथलाए, मुबारक खे चओ पंहिंजी मतां तारीख़ उथलाए। कलम जिन जे हथनि में सिर बि तिन जो थियो कलम आहे। मोहबत जी रखनि दिलि में मोहबत ई मोहबत ॾियनि, मोहबत जे रखनि दिलि में मोहबत ई मोहबत ॾियनि। उते सरकश जो सिर हूंदो जिते दीदनि में दम आहे। अड़ियो ज़िंदगी तुंहिंजो उहो कहिड़ो करम आहे। क़बर ते पियल गुलनि जहिड़ा न ख़ुशि आहियूं न ग़म आहे। मतां को राही पवे पथर थी विखूं मंडींदड़ अखियूं न खणजनि, मतां को राही पवे पथर थी विखूं मंडींदड़ अखियूं न खणजनि। भला जे खणजनि त बीही खणजनि, ईअं त वींदड़ अखियूं न खणजनि। ॿ टहक जेकर छॾे वञो हा, हवा में ख़ुशबू भरे वञो हा। उदास लम्हा फिज़ा खे अर्पे दिलियूं फुरींदड़ अखियूं न खणजनि। ॾिसो त काई घड़ी बि तरसो, त जंहिं ॾिठो सो ॾिसी करे ढओ। सघो न तरसी त पोइ वींदड़ अज़ाब ॾींदड़ अखियूं न खणजनि। बिना सबब जे न मारबो आहे, किरी पयल खे उथारबो आहे। ॾीओ अंधेरे में ॿारबो आहे, हवाऊं थींदड़ अखियूं न खणजनि। मोहबतनि में हिसाब कहिड़ा सुवाल कहिड़ा जवाब कहिड़ा, मोहबतनि में हिसाब कहिड़ा सुवाल कहिड़ा जवाब कहिड़ा। क़रीब ईंदे ग़रीब कंहिंखे कोई छॾींदड़ अखियूं न खणजनि। नफ़ीस कंहिं दिलि जो कमु न लाहियो, ॻंढियो नथा जे गंढण न चाहियो। त पोइ कंहिं ॾांहुं ईअं सरकश दिलियूं ॻंढींदड़ अखियूं न खणजनि। मतां को राही पवे पथर थी विखूं मंडींदड़ अखियूं न खणजनि। भला जे खणजनि त बीही खणजनि, ईअं त वींदड़ अखियूं न खणजनि। हिकु शख़्स हलियो हिकु शहर घुमण, गुमनाम घटी में गुम थी वियो। वई ॻोठ सॼे में ॻाल्हि हुली, गुहराम घटी में गुम थी वियो। हा जल्दी में वापसि थो अचां, हिकु बस थो वञा ॿी बस थो अचां। ॻोठाणी सां थियो जेको सो अंजाम घटी में गुम थी वियो। जीअं खिलंदो ॼार वियो अखड़ियुनि जो, थिए जुआन शिकार वियो अखड़ियुनि जो। कंहिं सूंहं संवारिया ओजागा, आराम घटी में गुम थी वियो। को प्यार करे बि त कीअं करे, कंहिं लाइ मरे बि त कीअं मरे। जेको बि उमाणियो वियो हुन ॾे, पैगाम घटी में गुम थी वियो। हू पाण खणी त मञे न मञे, थो लोक त सारो ईअं चवे। हिन सिंध जे पोइतां सरकश जो इस्लाम घटी में गुम थी वियो। आज़ादी जे इनकारी सां कहिड़ी यारी आहे, माण्हू जी कंहिं बीमारी सां
कहिड़ी यारी आ। जंहिंजी चीच लुॾी दुश्मन सां सोबित दुश्मन आ। कंहिं बि साहिब सरकारी सां कहिड़ी यारी आ। यार त उनखे चइबो आहे जो यार करे सिर मिट। गद्दारनि जी गद्दारी सां कहिड़ी यारी आ। ऐब त कंहिं ॾे नाहे ॾिसंदो प्यार बराबरि पोइ बि हीरोअनि जे वापारी सां कहिड़ी यारी आ। आह ख़ुदी त ख़ुदा जो शेवो छा ख़ुशामद में ख़ुददारनि जे दरबारी सां कहिड़ी यारी आ। अखड़ियुनि खे जंहिं ओजागनि जी हेर विधी सरकश। अखड़ियुनि खे जंहिं ओजागनि जी हेर विधी सरकश। उन जी निंडई पाथारी सां कहिड़ी यारी आ। उमिरि भर इंतज़ार जहिड़ो आ। शख़्स हिकिड़ो बहार जहिड़ो आ। हथ रखजान ज़ख़्म ताज़े ते दर्द बिजली जी तार जहिड़ो आ। कंहिं थधी छांव में सुम्हण जो ख़्यालु महिनतनि ते तरार जहिड़ो आ। राति ऊंदहि ऐं सुबुह कोहीड़ो कहिड़ो पल एतबार जहिड़ो आ। कॾहिं रंज ऐं कॾहिं राज़ी प्यार हुनजो बि ॿार जहिड़ो आ। शौक़ मंज़िल जा मरण रस्ते में शौक़ मंज़िल जा मरण रस्ते में यार जो पंध यार जहिड़ो आ। दोस्तो कुल पढ़ी छॾियो हुन ते दोस्तो कुल पढ़ी छॾियो हिन ते ही माण्हू मज़ार जहिड़ो आ। हाओ सरकश खे छॾ भले लोधे कीन थियो तुंहिंजे प्यार जहिड़ो आ। उमिरि भर इंतज़ार जहिड़ो आ। शख़्स हिकिड़ो बहार जहिड़ो आ। अमन मुंहिंजे नगर मां न वञिजां। अमन मुंहिंजे नगर मां न वञिजां। नींहं निकिरी नज़र मां न वञिजां। राम ॾे तोड़े रहमान ॾे वञ। यार अहसास घर मां न वञिजां। जे वञी थो त वञ महकदे ॾे मज़हबनि जे ज़हर मां न वञिजां। सूंहं बे मौत वेंदी मरी आ। सूंहं बे मौत वेंदी मरी आ। नूर कंहिंजी नज़र मां न वञिजां। छा त वासे रहियो आहे सॼो तर प्यार दिलि जे पधर मां न वञिजां। मुंहिंजे भाकुर मां निकितो वञे थो दोस्ती जे शहर मां न वञिजां। जदोजहद ऐं जुस्तजू त छा निढियूं वॾियूं ख़ुशियूं मरी वयूं। समूरा शौक़ दर बदर थिया समूरियूं ख़्वाहिशूं मरी वयूं। हुआ त माना हुई हयात खे सिबात तोड़े बेसिबात खे छॾे विया जो ओचितो पिरी जीअण जूं लज़तूं मरी वयूं। अनान शौक़ जो मथो रुलियो मोहबतनि जो शहर वियो सड़ी। शऊर थी वियो आहे कोयला ऐं प्यार जूं सदियूं मरी वयूं। कमाल छा त चाहतूं हुयूं घड़ी घड़ी इबादतूं हुयूं। नज़र जो को फ़रेब हो सॼो या उहे अखियूं मरी वयूं। उहो जहान थो ॾिसां मगर उहे निशान कीन था मिलनि। रहियो न आह साथ अकुल जो या दर्द खां दिलियूं मरी वयूं। उहो ई चंड सिज आसमान लॻे थो कोई वहम ऐं गुमा। असांजी काइनात जा कुतब कतियूं ऐं रोशनियूं मरी वयूं। ज़मान पेच ई छिनी छॾिया अभाग राति जो जनम थियो। मकान पंहिंजा लुड़क पी छॾिया सदोरियूं साहतूं मरी वयूं। वरी उथी मसीह को अचे महाल आ अजायो ख़्याल आ। वजूद बदनसीब में जो ग़रीब हुजतूं मरी वयूं। न दोस्ती न दुश्मनी जी ॼाण न रहबरी न रहज़नी जो ख़्याल। वियासी पाण पंड पहण थी जो मोह मस्तियूं मरी वयूं। न सरकशी न दिलकशी रही रुगो वञी त ख़ुदकशी रही। वधी फ़रारियत उमेद खां जनम जनम पतियूं मरी वयूं। हर कंहिंखे हुजणु घुरिजे इज़हार जी आज़ादी। इक़रार जी आज़ादी इनकार जी आज़ादी। हूंदो आहे भरियल उन में अहसास हयाती जो कोई न फुरे कंहिंखां कंहिं प्यार जी आज़ादी। वहशी थी विया माण्हू वहशनि त ॾिनी आहे बंदूक जी आज़ादी तलवार जी आज़ादी। हीउ ज़ुल्म न आहे छा आहे हीउ जुर्म न आहे छा आहे कब्ज़े में करे वेहण अख़बार जी आज़ादी। आहे को छॾाईंदो आहे को बचाईंदो ख़ुदि गर्ज़ चंबे मां ख़ुददार जी आज़ादी। फ़नकार त फ़ानी आहे फ़नकीन फ़ना थींदो। फ़नकार त फ़ानी आहे फ़नकीन फ़ना थींदो। मुफ़्ती खे झलियो न खसे फ़नकार जी आज़ादी। हर कंहिंखे हुजणु घुरिजे इज़हार जी आज़ादी इक़रार जी आज़ादी इनकार जी आज़ादी। हीअ ख़ूबसूरत शाइरी असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं सरकश सिंधी जी।
प्रोग्राम सोच वीचार में हाण वर्क वरायूं था जग मशहूर किताब तारीख़ जा अॾींदड़ जा, ऐं असीं अवां जी ख़िदमत में पेश करियूं था हिन किताब मां रूसो जो तारुफ़। ही किताब तर्जुमो कयो आहे मोहम्मद बुश सुमरे। जीन जेकस रूसो पंहिंजे किताब समाजी मुआहिदो में लिखियो हो, इंसान पैदा थियण महिल आज़ादु हूंदो आहे पर हर हंधि खेसि ज़ंजीरनि में जकड़ियो वेंदो आहे। उहो किताब हुन 1762 में शाया करायो हो। उन जुमिले अॼु ॾींहं ताईं इनकलाबियुनि खे पिए उत्साह ॾियारियो आहे। फिडरल कास्त्रो 1950 वारे ॾहाके में जॾहिं क्यूबा में विढ़ी रहियो हो तॾहिं समाजी मुआहिदो संस खीसे में पियल हूंदो हो। रूसो जनेवा जी आज़ाद शहरी रियासत में हिकु पोहर जे घर में पैदा थियो हो ऐं हुनजी माउ संस ॼम खां थोरो ई पोइ गुज़ारे वई। 10 सालनि खां पोइ संस पीउ बि कानून जे चंबे खां बचण ख़ातिर घर छॾे भॼी वियो हो, जंहिं करे रूसो खे सिर्फ़ु बालकोस्ता वारी इब्तिदाई तालीम ई मिली सघी हुई। घटि तालीम हुअण करे हुन हिकु ॿिए पोयां केतिरियूं नौकरियूं कयूं हुयूं, पर हुन पंहिंजे मुंहुं वसी मुतालो करे पंहिंजे आस पास वारी दुनिया में जारी नाइंसाफ़ियुनि जो मुशाहिदो कयो हो, जंहिं संस ख़्यालनि ते गहरो असरु छॾियो हो। रूसो 16 सालनि जी ॼमार में जिनेवा छॾे हलियो वियो ऐं मादाम डी वार्नस नाले हिकु शाहूकार औरत सां वञी दोस्ती रखियाई, जेका संस पहिरीं मास्तरियाणी साबित थी ऐं खेसि इल्मु पिराइण में मदद कयाई। उन औरत खेसि रोमन कैथोलिक थियण ते आमादा कयो, पर पोइ वरी फिरी कॉलोनिस्ट थियो। तंहिंखां पोइ रूसो सॼे फ्रांस ऐं इटली में सफ़र कंदो रहियो। पंहिंजो गुज़रान घणो करे नक़ल करणु ऐं कॾहिं कॾहिं मौसीक़ी सेखारण वसीले करणु लॻो। हूअ थोरे वक़्त लाइ विलेंस में फ्रांस जे सफ़ीर वटि सेक्रेटरी थी रहियो ऐं कंहिं हद ताईं लिखियाई बि। 1740 ईस्वीअ वारे ॾहाके में रूसो पंहिंजो नालो कढणु शुरू कयो ऐं मञल अदीबनि जहिड़ोक डिडर्ट ऐं डी एल्बर्ट सां मिलणु जुलणु लॻो। एलेम्बर्ट जी इनसाइक्लोपीडिया लाइ हुन मौसीक़ी ऐं सियासी इक़्तिसादियात ते मज़मून बि लिखिया। अटकल साॻे ई ज़माने में हुन थ्रेसी लेवासियर नाले हिकु नौजवान धोबियाणी खे पंहिंजी सरीद करे विहारियो ऐं बाक़ी सॼी ज़िंदगी साणस गॾु घारियाई। उन औरत मां खेसि 5 ॿार थिया, जिन सभिनी खे हुन हिकु यतीम खाने में दाख़िल कराए छॾियो। रूसो खे तहज़ीब वणंदी बि हुई त उनखे धिकारींदो बि हो। पंहिंजी पहिरीं अहम लिखणी साइंस ऐं फ़न ते हिकु गुफ़्तगू में हुन साइंस ऐं फ़ननि खे इंसानी बेहूदी जी पैदावार ऐं अण बराबरी क़ाइमु रखण जो वसीलो ॼाणाए उन्हनि जी निदा कई। हुन ख़ासि करे उन प्रिंटिंग प्रेस खे बि निंदियो, जंहिंजे वसीले संस मग़रबी ख़्याल ॿिनि ताईं पुख़्ता हुआ। हुन जी सभ खां मक़बूल लिखणी बेशक लानाउ वेली हेलवांस हुई। हीअ हिकु जज़्बाती नावल आहे जंहिंमें ॻोठाणी ज़िंदगी खे मिसाली ठहिराईंदे संस साराह जा ढुक भरियल आहिनि। उन नावल फितरत ॾांहुं मोटण जो अहिड़ो त फैशन विधो जो मेरी एंटवाइंटी जहिड़े अयाश औरत बि पंहिंजनि ख़ुशामदड़नि सां गॾिजी वर्सिल्स जे हिकु नकली ॻोठ में वञी हारियाणी थी रही। रूसो पंहिंजे ॿिए किताब माण्हुनि में नाबराबरीअ जे बुण बुनियाद ते मज़मून में बहस कंदे इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त माण्हू फितरी तरह सुठा हूंदा आहिनि, पर समाज खेनि बदउनवान बणाए छॾींदो आहे। हुन पंहिंजे बयान जी ताईद में जेतोणीकि खोड़ ग़लति नज़रिया पेश कया आहिनि जेके क़दीम माण्हुनि में ज़िंदगी बाबति पखिड़ियल हुआ, पर ही उहो पहिरियों फ़लसफ़ी हो जंहिं संजीदगी सां इहा ॻाल्हि साबित कई त माण्हू जी हालति चल जो दारोमदार उन माहौल ते आहे जंहिंमें हू रहे थो। उन नज़रिए ते ई जदीद तरीन समाजी फ़लसफ़े जो बुनियादु रखियलु आहे। समाजी मुआहिदे मां पतो पवे थो त उनजे लिखण वक़्तु रूसो जा समाज बाबति नज़रिया बदिलजी चुका हुआ। उन किताब में हुन ॼाणायो आहे त जेतोणीकि समाज में बदउनवानियूं आहिनि, पर उनखे सुधारे सुठा माण्हू पैदा करे सघजनि था। हुनजी नज़र में मिसाली समाज उहो ई आहे जंहिंमें सभई शहरी पाण खे ऐं रियासत खे हिकु करे सम्झनि ऐं पंहिंजूं इनफ़रादी मर्ज़ियूं हिकु अहिड़ी मर्ज़ी में मिलाए छॾनि जंहिंखे हू आम मर्ज़ी सॾे थो। उन नज़रिए जी अॼोकियुनि जमहूरी रियासतनि में का बि गुंजाइश कान्हे जिन में हिक ॿिए जे उबतड़ मुफ़ाद गॾिजी कमु कंदा रहनि था।
ऐं जिन में अक्सरियत राय सां हुकूमतूं क़ाइमु थियनि थियूं। रूसो जो आम मर्ज़ी वारो नज़रियो अलबत्ता समाजी क़दरनि जी सम्झाणी ॾिए थो। घटि में घटि समाज सभ खां वधीक बालिग़ मर्दनि जे क़दरनि जो उन मुताबिक़ सची पची आज़ादी तॾहिं माणे सघिजे थी जॾहिं हर को माण्हू आम मर्ज़ी मुताबिक़ हले। आम मर्ज़ी या भञकड़ी कंदड़नि खे मजबूर करणु घुरिजे त उहे पंहिंजी ग़लती मञनि ऐं जेके ग़लती मञण खां नाबरी वारनि तिन खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। उन्हनि उसूलनि ते जदीद दुनिया जे अहिड़नि समाजनि में अमल थी रहियो आहे जिते आङुरियुनि ते ॻण जी तरह माण्हू फ़ैसिलो कंदा आहिनि त आम मर्ज़ी कहिड़ी आहे ऐं ॿिए कंहिं खां घणो करे पुछंदा बि न आहिनि। जॾहिं त रूसो उहा ॻाल्हि ज़ोर ॾेई चई हुई त आम माण्हुनि खे पंहिंजी हुकूमत वठण जो हर को हुकम पहुचे थो ऐं हू बराबरी जे नज़रिए जो पको हामी हो। रूसो जी ज़िंदगी में कैथोलिक बादशाही वारे फ्रांस तोड़े अवामी राज वारे प्रोटेस्टेंट जेनेवा में संसद लिखणियुनि जी हिकु जहिड़ी निंदा कई वई। हुन जे किताबनि ते बंदिश विझी संस गिरफ़्तारी जा वारंट कढिया विया। रूसो जा भाग भला हुआ जो खेसि लगातार पंहिंजनि बासर दोस्तनि खां मदद मिलंदी रही। मिसाल तौरु स्कॉटलैंड जे फ़लासफ़र डेविड ह्यूम जॉर्ज टे खे क़ाइल करे खेसि पेंशन ॾियारी, पर रूसो पंहिंजे दोस्तनि खां हमेशह बदगुमान रहंदो हो। खेसि वहम वेठल हो त उहे संस ख़िलाफ़ सटूं सटींदा रहंदा हुआ। उन सबबा पिछाड़ी में संस केतिरा ई घणघुरा खाइसि कावड़जी विया। हुन जो मौत हिकु निढड़े पर ख़ूबसूरत ॻोठाणे घर में थियो जेको हिकु फ्रांसी माण्हू खेसि ॾिनो हो। रूसो जी मौत खां 11 साल पोइ फ्रांस में इनकलाब बर्पा थियो। उन वक़्त ताईं रूसो जा नज़रिया दानिशवरनि में पंहिंजी जाइ पैदा करे चुका हुआ। क़ौमी असेंबली 1799 में जेको माण्हुनि में शहरी हक़ जो पधरनामो ठाहियो हो सो घणे भाङे रूसो जे समाजी मुआदे जी तर्ज़ ते लिखियलु हो ऐं उनजो मवाद बि उतां वरितो वियो हो। बेशक इनकलाब में ॿिनि असरनि बि पंहिंजो पंहिंजो कमु करे ॾेखारियो हो। रूसो जे झूने दुश्मन ऐं बुनियाद परस्ती जे मुख़ालिफ़ वाल्टियर जो बि इनकलाब में को घटि हिसो न हो। नई हुकूमत ठाहिण में इनकलाबियुनि केतिरनि ई सियासी फ़लसफ़नि खां कमु वरितो हो, पर ॿिनि मौक़नि ते इनकलाबी रूसो जे नज़रियनि खे कुतब आणींदा हुआ। पहिरियों हद खां वधीक आदर्शी ऐं इंसान दोस्त थियण वक़्तु ऐं ॿियो हद खां वधीक अक़ीदे परस्ती जे आधार ते पंहिंजे मुख़ालिफ़नि खे दॿाइण वक़्तु। हीअ असीं वर्क वराए रहियासीं किताब तारीख़ जा अॾींदड़ जा ऐं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं रूसो जो तारुफ़। अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार जे सफ़र में अव्हां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। हीउ प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे। ऐं हाणे पोरितनि लाइ सारी सभ जमार जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जे किताब सिंध जी शागिर्द तहरीक जा वर्क वरायूं था ऐं अॼु असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं हिन किताब जी 3 क़िस्त। कमिश्नर ऑफिस जो चकर ॾेई मोटी आयासीं। ॿिए ॾींहुं वरी कमिश्नर ऑफिस वियासीं त ॾाढी पुलिस हुई। डिप्टी कमिश्नर सां बिरोही जो झेड़ो थी पियो। हुन चयो हलिया वञो न त गोली हलाईंदुसि। उते बिरोही अली अकबर मच्छर जी खणी ॻुथड़ मां झलियसि, चए माका चलाओ गोली। डीसी पाण छॾाए खिसकी वियो। एतिरे में कंहिं छोकिरे अलाए कंहिंजे चवण ते हिकु बस ते चढ़ी नारो हंयो, सदर अयूब ज़िंदाबाद। वरी चयाईं सदर अयूब, पर हेठियां रुॻो कंहिं हिक जो आवाज़ु उभरियो, ज़िंदाबाद। मूं वञी यूसुफ खे झलियो त इहो छा आहे। हुन चयो अलाए, पर चङो पोइ करे अयूब ख़ान खे ख़बर पवंदी त असीं सिंधी शागिर्द संस ख़िलाफ़ु न पर रुॻो हिकु मसरूर जे ख़िलाफ़ु आहियूं त हूअ हुनजे बदिली बि कंदो ऐं असां ते कोई एक्शन न खणंदो। मूं चयोमांसि भुलियल आहीं, पर असीं ठही न सघियासीं। बहरहाल उतां मोटी आयासीं। नारा मीटिंगूं वठां रही। ॿिए ॾींहुं लाइ असां जलूस ऐं कपिड़े जो बोतो ठाहे उनखे साड़ण जो प्रोग्राम ठाहियो। तय थियो त हॉस्टल वारा सुबुह वारे जलूस खां पोइ वरी शाम वारे में ईंदा ऐं शहर वारा बोते सुमेत संदन इंतज़ारु शहर में कंदासीं। 4 मार्च ॿिए ॾींहुं 4 मार्च हुई। असांजा त उहे मनसूबा हुआ, पर हुकूमत जा ख़ैर वुठे जूं ख़बरूं त पांधिड़ा पिया ॾियनि। आउं कुझु अहवाल उनजो बि ॾींदुसि। 4 मार्च ते शाम जो वक़्तु अची
5 खां मथे थियण लॻो, पर असांजा हॉस्टल वारा साथी अञा न पहुता। असीं ओल्ड कैंपस में मसरूर जो बोतो साइकिल जे स्टैंड वारे वण में टंगियो बीठा हुआसीं। सभु नौजवान बेफ़िक्रा खिल भोग में लॻा पिया हुआसीं। देरि थी त परेशान थियण जे बदिरां अची ॿी विंदर में लॻासीं। का हमरा सलाह ॾिनी त उन मसरूर सां दिलि विंदरायो, सो उन सां हरकतूं करण जा क़ाइदा कानून ठाहियासीं। उन में नक बुजो लकड़ ऐं ॿियूं हरकतूं ऐं उन्हनि जूं फ़ियूं। साम्हूं SP ऑफिस मां का ऑफिसर क़िस्म जे जानवर शौक़ी पे निहारियो त बि असां लिफ्ट न ॾिनीसीं। असांखे सूरत हाल जी संगीनी जो को अहसासु कोन हो। असां पे सम्झो त हूअ बूते जी बेइज़ती ते पिया पचनि ऐं पजरनि। कुझु यारनि त उन्हनि जो बुझण सां पिया आदर भाव कयो। उन महिल असां मां कंहिंजे वहम गुमान में बि कोन हो त को जाम शोरे जे रस्ते ते असांजे संगतियुनि सां को वेल वेही रहियो हूंदो। भेनर आऊं भुलियासि न त सिक सुम्हण छा लॻे। थोरी देरि खां पोइ स्कूटर ते हिकिड़े हमराह अची ठकाव कयो। ॿुधायां त हीअं पुलिस हमराहनि खे रस्ते ते वराए वेई। का ख़बर कान्हे त केतिरा शहीद थिया, केतिरनि जा मथा फटा ऐं गिरफ़्तारियुनि जो त को काथो ई कोन्हे। असीं सभु बाह थी उतां निकितासीं। सिंध लॉ कॉलेज बंदि करायोसीं। उतां सचल कॉलेज सो बंदि कराए, उतां मुस्लिम कॉलेज उहो बंदि कराए, पोइ वापसि यूनिवर्सिटी ॾांहुं मोटणु लॻासीं। मूं रुॻो सचल कॉलेज में तक़रीर कई, मुस्लिम कॉलेज में रुॻो मसूद नूरानी तक़रीर कई। मोटंदे मुस्लिम कॉलेज जे दरवाज़े ते बीठल बस खे छोकिरनि पथर हयां ऐं शीशा भॻा। उतां अॻिते ईंदे वरी कुझु हमराहनि रेडियो जी इमारत ते पथर वसाया तांजो पुलिस अची हटायो। उतां घुमी फिरी अची यूनिवर्सिटी पहुतासीं। बोतो अञा टंगियो पियो। उहो वण त लाहे यूनिवर्सिटी में ऐं SSP जे विच में रोड ते उनखे बाहि ॾिनीसीं। नारा हयासीं। कुझु दोस्तनि कावड़ विचां उन सड़ंदड़ बोते खे लतूं ऐं मुकूं बि हयूं। उतां वांदा थी अची छोकिरियुनि वारे छबर ते वेठासीं। मीटिंग कईसीं ऐं उन में एक्शन कमेटियूं ठाहियूंसीं। 5 तारीख़ सुबुह जो कॉलेज वग़ैरह बंदि कराए ओल्ड कैंपस में वेही एक्शन कमेटी जी मीटिंग कईसीं। जंहिंमें 2 मुख्य मसइला हुआ। हिकु उहो त वज़ीरनि सां ॻाल्हि ॿोल्हि जो, ॿियो उहो त कहिड़ो अमल करियूं। वज़ीरनि सां गुफ़्तगू बाबति तइ थियो त उहा ज़ाहिद मुनवर मसूद ऐं ॿिया दोस्त कंदा। मूं ऐं कुझु ॿियनि दोस्तनि असां वारे कमु खणण जो फ़ैसिलो कयो। उन जा असां 2 हिसा कया। हिकु त पंफलेट कढूं, ॿियो उहो त भितियुनि ते नारा लिखूं। पंफलेट लाइ हमरा लिखी राति जो शुरू थी विया। उन में लाला कादर, उमर भट्टी, अहमद शाह बुखारी ऐं ॿिया कुझु हमराह शामिलु हुआ। मूं यारनि खे चयो त मशीन खणी यूनिवर्सिटी जे पुठियां पासे लाइब्रेरी जे भरिसां खणी करियो, पर यारनि न मञियो। मूं चयो हिन साइकिलो स्टाइल मशीन जी छकाछक SP ऑफिस में ॿुधबी हूंदी, छाकाणि त यूनियन ऑफिस बिल्कुलु SP ऑफिस जे वेझो आहे। त कंहिं यार चयो भला डिॼूं था छा, पुलिस थोरे यूनिवर्सिटी जे अंदरि ईंदी। ख़ैर मूंखे त वरी भितियुनि ते लिखण वारे कमु हो, सो उतां निकिरी वियसि। वञी मुस्लिम कॉलेज हॉस्टल पहुतुसि, जिते अब्दुल हई पलीजो, अब्दुलरज़ाक सूमरो, इनायत कश्मीरी, हिदायत मीर थेबो ऐं कुझु ॿिया दोस्त इंतज़ारु करे रहिया हुआ। उते रंग ॻारे 6-7 डाल्डा वारा दॿा भरियासीं। कुझु बुरुश खयासीं ऐं कुझु यारनि कपिड़नि जा टुकर खयां त उन्हनि सां लिखंदासीं ऐं असां ॿिनि जा ग्रुप ठाहिया। ॿिया त सभु ख़ैर सां मोटी आयासीं। रुॻो हिदायत ऐं इनायत न मोटिया। उन्हनि जे हिसे में तिलक चाढ़ी वारो हिसो आयो हो। हमराहनि लिखियो पए त पुलिस अची पहुती, सो वारनि मां झले गेले मार ॾेई गाॾी में खणी वञी मार्केट थाणे में लाकअप कयो। उते हमराह बिना दाख़िला ढकिया पिया हुआ। तांजो हफ़्तो खनि पोइ हफ़ीज़ कुरैशी साहिबु ओचितो उते वियो त वञी छॾायनि। असां लिखण लाइ कुल 4 नारा तइ कया हुआ। 1 यूनिट टोड़ियो, सिंधी ज़ुबान क़ौमी ज़ुबान, हसन अली खे वापसि आणियो, मसरूर कुतो हाय हाय। ख़ैर सो ॿिए ॾींहुं सुबुह जो आऊं मुस्लिम हॉस्टल मां निकिरी यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस वियुसि त ॾिसां पंफलेट जो छा हाल आहे। उते त कारी वारा कख हुआ, रुॻो रेंजर जा सिपाही बीठा हुआ। उतां मोटी पासे में शहबाज़ होटल में अची नेरनि करणु वेठुसि। जो हॉस्टल में देरि सां सुम्हण करे देरि सां उथियो हुउसि त बिना चांहि पाणी यूनिवर्सिटी पहुतो हुउसि। नेरनि करे लाथमि ऐं चांहि पे पीतमि त 5-6 पुलिस वारा, हिकु सूबेदार ऐं हिकु CID वारो पासे वारी टेबल ते अची वेठा। कुझु छिरके त सही, पर आराम सां चांहि पीअंदो रहियसि। चांहि पी वरितमि त हमराह उथी आया। जो हल SP साहिबु पियो सॾे, को कमु आहे। उहो त आउं सम्झी वियसि त SP खे का सॻाबंदी त करणी कान्हे,
सो पकी पक ॿधंदा। सो चयो मां त होटल जो बिल ॾियो त हलां थो। सूबेदार चयो तो नेरनि कई आहे तूं ॾे। मूं चयोमांसि पोइ आउं वेठो आहियां, उथंदुसि बि पंहिंजी मर्ज़ी सां। आख़िर कुझु रीढ़ पीढ़ खां पोइ सूबेदार बिल ॾिनो जो कुल 14 आना हो। उतां निकिरी SP ऑफिस में वठी विया ऐं DIB जे इंस्पेक्टर जे कमरे में विहारियाऊं, जेको मस्जिद सां लॻो लॻ आहे। उते ॾाढो भोग थियो। ॾिसां त मूंखां अॻु उते हिकु शागिर्द क़िस्म जो हमराह वेठो आहे। चयाईं अदा अव्हीं बि अची विया। न सुञाण जे करे मूंखे मथस ॾाढी बाहि लॻी। मूं सम्झो हीउ बि को सरकार जो माण्हू आहे जो शागिर्दनि में कमु थो करे। सो मुंहं में गुंड विझी चयोमांसि तोखे छा आहे। वेचारो माठि थी वियो। वरी गोल्ड लीफ जो पॉकेट कढे सिगरेट आछ लाइ मूं ॾे वधाई। अदा सिगरेट पीओ। मूं वरी कावड़ मां ॾांस निहारियो। चयमि न कान्हे ज़रूरत। हमराह वरी बि माठि। कुझु देरि खां पोइ DSP आयो। उन अची मूंखां पूरो पतो लिखायो त कंहिंजो पुटु आहे, छा पियो पढ़ी वग़ैरह। उन खां पोइ वरी उन हमराह ॾांहुं मुतवजा थी चयाईं हा मिस्टर यूसुफ टालपुर, तुंहिंजे पीउ जो नालो छा आहे ऐं साॻिए मूं वारे कागज़ ते लिखण लाइ कलम खयाईं। मूंखां छिरक निकिरी वियो। अड़े तूं बि शागिर्द आहीं ऐं ॿधिजी आयो आहीं। हा अदा तूं त माॻे वएं पियो वञी। आउं पंहिंजे पहिरें रवश ते ॾाढो शर्मिंदो थियुसि ऐं चयोमांसि यार माफ़ु कजां, मूं सम्झो तूं हिननि जो माण्हू आहीं। हाणे सिगरेट कढ त ॿई था पियूं। यूसुफ टालपुर सिगरेट कढियो ऐं ॿई सिगरेट पीअण लॻासीं। हाणे पहिरियों दफ़ो गिरफ़्तारी जे बावजूदि बोरियत घटिजी वई। मुंहिंजे खिसे में साइकिलो स्टाइल वारे पंफलेट जी रफ़ कापी पई हुई। हाणे उनखे कीअं निकाल कजे। सो आउं सुरी इंस्पेक्टर जे साम्हूं वारी टेबल ते कुर्सी वेझी करे वेठसि। आहिस्ते आहिस्ते खीसे मां पंफलेट कढी नंढा नंढा टुकड़ा कंदो वियुसि। हेठि रदी वारी टोकरी में विझंदो वियुसि। फाड़े लाथमि त वरी ख़्यालु आयो त अञा बि उहो हुननि खे हथु लॻी सघे। सो यूसुफ खां सिगरेट घुरियमि। हुन सिगरेट ॾेई तीली अॻिते वधाई त उहा हथ में वठी सिगरेट दुखाए ॿरंदड़ तीली खणी उन टोकरी में विधमि। मिंटनि ॿिनि में उनखे बाहि लॻी वई। कुर्सी पोइते करे बाहि विसाइण जी नाकाम कोशिशि कयमि ताजो कागज़ सड़ी रख थी विया। यूसुफ मुश्किल सां खिल रोके सघियो। कागज़ जे सड़ण खां पोइ मूंखे बि हिन नंढड़ी कामयाबी ते ॾाढी ख़ुशी थिए। सो आऊं ऐं यूसुफ ॾाढो खिलियासीं। थोरी देरि में मुनवर मेमण बि आयो, बल्कि आंदो वियो। आख़िर विहारे विहारे मंझंदि जो 2:30 धारे मानी खाराए असांखे हिकु गाॾी में सेंट्रल जेल खणी विया। गाॾी दरवाज़े वटि बीहारे अंदरि वेठल इंस्पेक्टर लही वियो। वापसी में यूसुफ लेगारी बि साणुसि गॾु हो। यकदमि रड़ करे चयाईं अड़े तव्हीं बि पहुची विया। यूसुफ खे ॾिसी असांखां टहिक निकिरी वियो। मश्करा तोखे अकेलो टीप में कीअं छॾिबो, असीं बि गॾु हूंदासीं। मूं चयुसि त खिली ॾिनाई, मश्करा त तव्हीं आहियो। आउं सोट सां गॾु हुअसि। हाणे रुॻो 4 आहियूं, अलाए कहिड़े ॾचे में विझंदा। बहरहाल उतां खणी वञी नारा जेल में अलॻि अलॻि कमरनि में रखियाऊं जे लाॻीता हुआ, जिते 4-4 कंबल बि मिलिया। कुझु देरि खां पोइ हिकिड़ो बुज़ुर्ग चांहि जी किटली ऐं 4 कोप खणी आयो ऐं शीखनि मां कोप लंघाए चांहि पीआरियाईं। जेल में सो बि पहिरें ॾींहुं को कुर्ब सां ॻाल्हाए ऐं अची चांहि पीआरे। उहा ॻाल्हि असांजी तवक़े खां ॿाहिरि हुई। हमराह थुल्हो मतारो हुअण जे बावजूदि असांखे उमिरि ख़्याम जी तस्वराती साकी खां वधीक मन मोहींदड़ लॻो। नालो पाणे तारीख़ ॿुधाईंदी। ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी गॾिजी वेठासीं जो कोठड़ियुनि जा दर खुलियल हुआ। ख़बरूं चारियूं कयूंसीं त यूसुफ लेगारी ॿुधायो त 4 तारीख़ कैंपस खां ईंदे जामशोरे वारे फाटक खां थोरो ओरते हिकु कार साम्हूं आई, जंहिंखे हिकु माई हलाए रही हुई। हेकर त कार लंघी वई, वरी मोट खाई बसनि जे पुठियां लॻी। सो पुल खां कुझु ओरते बसनि खे क्रॉस करे अॻियां अची बीही रही। हमराहनि बसूं झलियूं त हू कार मां लही बस वटि आई ऐं चयाईं बाबा मोटी वञो। अॻियां हज़ारे पुलिस वारा बंदूकूं ऐं लठियूं खणी बीठा आहिनि। हमराहनि ज़िद ॿधो, पर माई सफ़ा पिड़ कढी बीही रही। चयाईं ठीकु आहे, पोइ मां गाॾी न हटाईंदुसि। मूंखे ऐं मुंहिंजी गाॾी खे चिपे पोइ लंघी सघंदो। पुटु आउं तव्हांखे वाॻुनि जे वात में विझण जी मोकल कीअं थी ॾेई सघां। आख़िर यारनि माए खे चयो त मञणो त आहे, पोइ छा करियो। माए वराणियो त ज़रूरु जलसो वग़ैरह आहे त कोटड़ी वारे पुल खां वञो, शायदि हुते ई मुआ पुलिस वारा न हुजनि।
हिन पासे त लंघंदे मूं पाण हुननि जा शुकियल भवाइता चहिरा ॾिठा आहिनि। नेठि शागिर्दनि चयो त चङो तव्हीं गाॾी हटायो त असीं बसूं मोड़े कोटड़ी वारे पासे खां था वञूं। माई गाॾी हटाई त बसूं वरी साॻी रफ़्तार सां साॻे रस्ते ते रवानियूं थी वियूं। पोइ ॿुधोसीं त LMC जूं गाॾियूं बि हुन ई वापसि करायूं। जेके पोइता हुयूं माई सिंधियाणी कान हुई, पर ममता जो जज़्बो बैनुल अक़वामी आहे। हुन वेचारी वस कया, पर जिनीअ सूरी सॾु थियो मोटण तिनीअ मेहणो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सिंध जी शागिर्द तहरीक किताब जी 3 क़िस्त। हीअ किताब नामियारे लेखक ऐं पुरतन लाइ सारी सभ ॼमार जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी जो लिखियलु आहे। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार साण आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अमें ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो आहे। इल्म, अदब, सियासी, समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवल जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो सुजाॻी जे हिन सफ़र में असांजा क़दम मज़बूत कयो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन या वॉइस ऑफ सिंध TV तां नशर थींदड़ प्रोग्राम असीं फेसबुक ऐं यूट्यूब वसीले बि अवां ताईं पहुचाईंदा आहियूं। असांजे फेसबुक पेज या यूट्यूब चैनल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे ज़रूरु ॿुधो ऐं उन सां गॾोगॾु असांजा प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सुजाॻी जो सॾु घर घर पहुची सघे। ऐं हाणे प्रोग्राम सोच वीचार में वर्क वरायूं था उन जग मशहूर किताब जा जंहिंजो नालो आहे सिंधू जूं सल्तनतूं। हीअ किताब नामियारी लेखक इलाही सलबेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। अॼु असीं अवां जी ख़िदमत में हिन जी 61 क़िस्त पेश करे रहिया आहियूं। ममताज़ुनि जो जाइज़ो वठण खां पोइ हेॾां होॾां ॾिसणु लॻो त हर तरफ़ खेसि ॿारनि जो मेड़ नज़र आयो। जेके उन ते हैरत ज़ाहिर करे रहिया हुआ त हिकु औरत असांजे ॻोठ मां गुज़री जबल ते मौजूदु उहे निशान ॾिसणु आई आहे। हूअ अंग्रेज़ी में चवणु लॻा तमामु वॾी टुकरी आहे। ॿिए इज़ाफ़ो कयो तमामु मज़बूत टुकरी आहे ऐं पोइ मुमताज़ संदन ॻाल्हि अॻिते वधाई तमामु अहम टुकरी आहे। हुन ॿारनि खां कश्मीरी ज़ुबान में पुछो त संदन इन चिटसाली जे बारे में छा ख़्यालु आहे ऐं पोइ हुननि राय जो अंग्रेज़ी में तर्जुमो करणु लॻो। हीअ चवनि था त उहा अंग्रेज़नि जी ठाहियलु आहे ऐं लॻभॻि 100 साल आगाटी आहे। हूअ सिज आहे, ॿियो चंड आहे ऐं टियों टंगनि वांगुरु डिघो दाइरो चांहि जे समावार यानी वॾी किटली आहे। आउं खिली पियुसि, पर उहा राय ॿुधण खां पोइ मुंहिंजे ज़हन में हिकु नओं ख़्यालु आयो। घाटनि वणनि जे विच में ख़ाली जायुनि ते पाणी मौजूदु हो, जंहिंमें मुख़्तलिफ़ रंग मौजूदु हुआ। उहे रंग मूंखे नज़र अची रहिया हुआ। मूं पुछो हुनजे पिसगरदाई में कहिड़ी डंड आहे। मुमताज़ चयो वोलर डंड। मूं चयो हीअ जेके हिकु मर्कज़ ते निकितल मुख़्तलिफ़ दाइरा आहिनि से पाणी जी निशानदही कनि था ऐं उन मां ज़ाहिर जेके किरणा निकिरंदा नज़र अचनि था से असल में उहे बरसाती नालियूं आहिनि जेके उन डंड खे भरियनि थियूं। मूं चोटी वारे दाइरे ॾांहुं इशारो करे चयो हीउ वोलर आहे ऐं ॿियो दाइरो दिलि डंड आहे। उन ते मुमताज़ एतिराज़ु कंदे चयो न उहा मुनासाबिल डंड आहे ऐं डल डंड सभ खां हेठि वारी थी सघे थी। मूं उफ़क़ी लीकनि ॾांहुं इशारो करे चयो उहे जहलम नदी जी निशानदही कनि थियूं। मुमताज़ चयो तमामु शानदार ऐं अक़लमंदी जी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ दाइरा असल में सिज जूं मुख़्तलिफ़ मंज़िलूं ज़ाहिर कनि था। एतिरे में पुठियां हिकु छोकिरे जो आवाज़ु आयो। ओवर जो आख़िरी बाल आहे। काफ़ी महीना पोइ जॾहिं आऊं इंग्लैंड हली वई हुयसि त मूंखे मुमताज़ जो ख़त मिलियो, जंहिंमें लिखियो हुआईं त मुंहिंजे सोपोर मां वापसि वञण खां तुर्त पोइ बम्बई जे आर्को एस्ट्रोनॉमी टीम साणुसि गॾिजी उहा चिटसाली ॾिसणु आई हुई।
हुन जी राय हुई त उहे दायरा असल में पुछड़ तारे जो सफ़र ज़ाहिर कनि था ऐं असल में उहा पुख़्ती राय आहे त कश्मीर जूं डंडूं पुछड़ तारे जी ज़मीन सां टकराइजण जे करे वजूद में आयूं आहिनि। उहा तहक़ीक़ बहरहाल अञा इब्तिदाई मरहले में आहे। आर्को एस्ट्रोनॉमी जा माहिर उन ते तहक़ीक़ करे रहिया आहिनि त अहिड़ो सबूत मिली सघे जंहिंमां ख़बर पवे त वोलर मनासाबिल ऐं डल डंडूं पुछड़ तारे जी ज़मीन सां टकराइजण जो नतीजो आहिनि। हूअ पथर जे दौर में किरियल पुछड़ तारनि बाबति रिकॉर्ड जी छंड-छाण करे रहिया आहिनि। खेनि उहा पक आहे त उहा चिटसाली अहिड़नि माण्हुनि जी ठाहियलु आहे जिन जो गुज़र सफ़र शिकार ते हूंदो हो, पर अॼु बि उन्हनि पहाड़ी माण्हुनि जूं औरतूं शिकार कनि थियूं। टुकरी ते मौजूदु उन तस्वीर खां कुझु परभरो हिकु गार आहे ऐं इम्कान आहे त पथर जे दौर जे माण्हुनि उते रिहाइश इख़्तियार कई हूंदी। उतां खां आऊं मुमताज़ ऐं संस ॻोठ जा 3 दोस्त गॾिजी गार ॾांहुं रवाना थियासीं। हाणे रुॻो ॿार असांजे पोयां हुआ। ओचितो हिकु पाणी जो चश्मो साम्हूं आयो ऐं असीं उन तां टिपी जीअं ई अॻिते रवाना थियासीं त सभु ॿार उते ई बीही रहिया। मूं पुछो त हीअ छो अॻिते नथा अचनि। उन ते मुमताज़ चयो त खेनि ॻोठ जी हद खां ॿाहिरि वञण जी इजाज़त न आहे। असांजो इरादो पथर जे दौर जे हिकु क़ब्रिस्तान ॾिसण जो हो जितां नेज़े जूं उड़ियूं कुहाड़ियूं ऐं खांभाड़ियुनि जा पथर बि हथ आया हुआ। मुमताज़ ॿुधायो त हिकु भेरे जॾहिं हूअ उते खोटाई करे रहियो हो त हुन ॾिठो त 5 बघड़ खेसि घोरे रहिया हुआ। सिज लथे असीं भरवारे ॻोठ में पहुची वियासीं। उहे घर कश्मीर में आयल ज़िलज़िले खां पोइ ॿीहर अॾिया विया हुआ। उहे कार जा ठहियल पुराणे तर्ज़ जा घर हुआ ऐं उन्हनि जी अॾावत में सीमेंट जो इस्तेमालु न हुअण जे बराबरि हो। हिन तग़ीर पसंदि सरज़मीन ते जदीद घर घणो जटाव नथा करे सघनि। रवासी पाकिस्तानी मुजाहिदनि ते छिती तनक़ीद करे रहिया हुआ। हुन जे चवण हो त असांखे संदन आज़ादी जे कूड़नि नारनि ते को बि एतबार न आहे। हुन चयो त खेनि भारत जे सखड़नि वाइदनि ते बि को एतबार कोन्हे। कश्मीर वासी ख़ुदि मुख़्तियारी चाहिनि था। असीं उतां राति जो ई वापसि मोटियासीं। तोड़ जो ॻोठाणनि असां ते तमामु घणो ज़ोर भरियो हो त असीं उते राति रहूं। वापसि घर पहुतासीं त मुमताज़ जी माउ असांजे लाइ राति जी मानी तयारु करे रही हुई। मुंहिंजो इरादो हेठि लद्दाख ताईं सफ़र करण जो हो ऐं हुन राति मूं इन सिलसिले में मुमताज़ सां ॻाल्हायो। मुमताज़ कश्मीर जी तारीख़ बाबति सुठी ॼाण रखंदो हो, पर उन जे बावजूदु हूअ कॾहिं बि लद्दाख न वियो हो। उनजो वॾो कारण इहो हो त लद्दाख जा रवासी ॿुधमुत सां तालुक़ रखंदा हुआ ऐं पाक भारत तकरार जे करे हूअ पंहिंजे मुस्लमान पाड़ेसरियुनि ते घणो एतमाद न कंदा हुआ। तंहिं करे ॿिए ॾींहुं मूं मुमताज़ खे अलविदा चयो ऐं हुन पंहिंजे बाग़ मां मूंखे सूफ़नि जो थेलो भरे ॾिनो ऐं आउं अकेली लद्दाख रवानी थी वियुसि। लद्दाख 6 खां 8 महीना बाक़ी मुल्क खां कटियल रहे थो। हिते भारतीय फ़ौज 1962 में पहुती हुई ऐं हिन इलाइक़े में सियाहत 1974 खां पोइ शुरू थी हुई। पाकिस्तान जी सरहद वेझो हुजण करे जंगी लिहाज़ खां उन जी वधीक अहमियत हुई। भारतवासियुनि खे हिन इलाइक़े बाबति केतिरी मालूमात आहे उनजो हिकु नंढिड़ो मिसाल हिते पेश कजे थो। 1990 वारे ॾहाके में जॾहिं लाल कृष्ण आडवाणी भारत जो घरू वज़ीर हो त हूअ हिकु भेरे हिते लद्दाख आयो हो। हुन हिते अचण खां पोइ पुछो त हिते कहिड़ियूं नदियूं आहिनि त खेसि ॿुधायो वियो त हिकु ई दरिया आहे संगी तसामपू। उहो उन दरिया जो मक़ामी तिब्बती नालो हो। हुन हैरत मां पुछियसि छा? जिते संस भर में वेठल कंहिं माण्हू खेसि ॿुधायो त उनजो मतिलबु सिंधु नदी आहे। हू जॾहिं वापसि दहली पहुतो त पंहिंजे जाग्राफ़ी बाबति अणॼाणाई लिकाइण लाइ हुन हिकु सालियानो यात्रा जो प्रोग्राम रखियो जंहिंखे सिंधु दर्शन जो नालो ॾिनो वियो। उनजो मतिलबु बि ब्रह्मपुत्रा ऐं गंगा वांगुरु उन में सनानु करे मुक्ति हासिल करणु हो। लद्दाख बाबति जिते भारतीय सियासतदाननि खे का ॼाण न आहे उते तारीख़दाननि बि उनखे नज़रअंदाज़ कयो आहे। कश्मीर बाबति काल्हान जे पहिरें मज़मून खां पोइ लद्दाख जी तारीख़ जो तमामु घटि इब्यास थियो आहे। आज़ादी खां पोइ वारनि 7 सालनि दौरान भारत जे आर्कियालॉजिकल सर्वे ऑफ इंडिया वारे खाते बि हितां जे आगाटे पत्थर वारे दौर ऐं पत्थर वारे दौर जे यादगारनि जो बसि सिते ई इब्यास कयो आहे। ऐं दरिया जे लॻोलॻि जबलनि ते उकिरियल चिटसाली बाबति न का ख़ासि तहक़ीक़ थी आहे ऐं न ई उन बाबति के तफ़सील मौजूदु आहिनि। हज़ारे सालनि जी उहा क़दीम तारीख़ बिल्कुलु नज़रअंदाज़ थियल आहे
ऐं तारीख़ दाननि यकीन सां उहो बि चई नथा सघनि त इंसान लद्दाख जी सरज़मीन ते कॾहिं आया, उन्हनि कॾहिं क़दम रखिया ऐं उहे किथां आया हुआ। संदन रहणी कहणी कहिड़ी हुई? हूअ तिब्बतवासी या दर्द क़बीले सां तालुक़ रखंदड़ हुआ या न हुआ? 20 साल अॻु हिकु तइलीमी रिसाले में सिंधु नदी जे किनारे हिकु जबल ते उकिरियल हिकु देव जी तस्वीर छपी हुई। उहा कारगिल वारे इलाइक़े में हुई, जेको ओलह लद्दाख जो हिकु ज़िलो आहे ऐं उते घणी मुस्लमान शीअनि जी आबादी रहे थी। देव जी उहा तस्वीर बिल्कुलु अहिड़ी हुई जहिड़ियूं लॻभॻि 50 तस्वीरूं चिलास पाकिस्तान वारे इलाइक़े मां ॻोल्हे लधियूं वियूं आहिनि। उहा हिकु वॾी इंसानी शक्ल आहे जंहिंजो ॿाहूं पखिड़ियल ऐं मथो निंढो ऐं गोल आहे, पर सभ खां दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त हुनजो मर्दाणो ज़ुओ बि मौजूदु आहे ऐं बचेदानी में हिकु उबतो ॿार बि मौजूदु आहे। उनजी वज़ाहत घटि में घटि परदे जा हामी मुस्लमान त नथा करे सघनि। बहरहाल उन तस्वीर जो असुलु हंधि न ॼाणायो वियो आहे त उहा किथे मौजूदु आहे। मूं उन तस्वीर जो हिकु नक़ल पाण सां गॾु खयो ऐं कारगिल रवानी थी वियसि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं किताब सिंधु जूं सल्तनतुनि जी क़िस्त नंबर 61। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।